मुल्क कंहिंजे में रहिया पिया पानी केरु थो पीआरे मानी केरु थो खारायो अरे तो वटि केरु पानी जो ढुक पी वञे दुश्मनी करे चवंदो निमक हराम आहे वरी रब जूं नेमतूं खाई करे तव्हां निमाज़ न पढ़ो तव्हां निमक हिलाल तव्हां मोतबर तव्हां हिलाल निमक हिलाल तव्हां जागो था समझो भी था छा तो फरमाए कुरान बोलो वमन आरज़न ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनशरुहु यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाना तना फरमायो जे मुझे जिक्र कुरान नमाज खां मुंह मोड़ियो आज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साईं दुनिया में आज़ाब खड़ा थींदन कुरान तो फरमाए पहलो बेनमाज़ी जी रोज़ी तंग हर तबके मानू जो हर तबके वालो मानू आए रोज़ी के मामले में परेशान है कोने आबा सब परेशान कुरान छड़ींदो जिक्र छड़ींदो नमाज छड़ींदो रोज़ी तंग बियो सुकून खत्म बह फरमातो कुरान वना शुरू यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाए क़यामत में बेनमाज़ी उथंदा मां रब अंधो करे उथारी दो मान तव्हां में अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त क़यामत में मां अंधो थी उथां भलो आहे ॻाल्हायो बा सभु सॼा थी उथूं न ऐं कुरान छा चयो जेको नमाज़ न पढ़ंदो अंधो थी उथंदो पढ़ो न पढ़ो तव्हांजी मर्ज़ी आहे असां त ॿुधायूं था क़यामत में न चवंदा न कोन ॿुधायूं चाहियो था क़यामत में सॼा थी उथूं त पोइ नमाज़ पढ़ो चाहियो था अंधा थी उथूं तव्हांजी मर्ज़ी मुझे जिक्र कुरान नमाज खां मुंह मोड़ींदा बाज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साईं दुनिया में अज़ाब कहिड़ा थींदा कुरान तो फरमाए पहिरियों बेनमाज़ी जी रोज़ी तंग बियो सुकून ख़त्म क़यामत में उथंदा कुरान तो फरमाए मां रब अंधो करे उथारी दो मान खुदा जो नालो तो नमाज पढ़ो तवज्जो आहे अब जागो था असां तव्हां चवंदासीं मुल्क सां बरकत कोन्हे अल्लाह जो जिक्र छड़ींदो बरकत कीअं थींदो चाहियो था माल वधे न वा हेरे हेरे माले ख्याल कयो चाहियो था माल वधे त ॿ कम कयो घणा इंशाअल्लाह न खोटंदो इंशाअल्लाह न खोटंदो ॿुधायां अरे कहिड़े हाल में वेठा हो ॿुधा फरमा तो कुरान लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायाओ छा कयो बा शुक्र कयो वधायाओ वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो मुझे नेमत जी नाशाकरी कंदा कदुर न कंदा अज़ाब कंदो मां कुरान में फरमाई शुक्र कयो त वधायाओ हाणे शुक्र आहे हाँ बा हारी का पुछा क्यों तू बुधाए जो तो मोल साहब वञा त कर्ज ही कोन लथो तव्हां वारा हारी हितों वारा भला आहिनि मां पंहिंजा निगार थो कयो हाँ बा असां वटि चवंदा मोल साहब वञा त व्याज ही कोन लाथोसीं भाण बि व्याज ते वरितोसीं बिज बि व्याज ते वरितोसीं ट्यूबवेल जो पाणी पीआरियोसीं त बि तेल जा पैसा व्याज ते साईं वारो थी तोबा थी वई आहे साईं माकड़ कणक खाई वई सब कम व्याज ते कंदा बरकत न थींदा ॿुधो छा तो फरमाए कुरान अल्लाह ताला फरमाए शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायाओ वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो मुझे नेमत जी नाशाकरी कंदा कदुर न कंदा अज़ाब कंदो मां अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत ॾिनी थमाव कदुर न कंदा ओ नेमत खसे वठंदो मां शुक्र कयो त वधायाओ तव्हां हितों जा माण्हू जेके हो न बा तव्हां शुक्र कंहिं ॿिए तरीक़े कंदा हूंदो असां वटि शुक्र कीअं मानी खाई इशा खां पोइ पर जॾहिं सुम्हंदा उघराई ईंदा न नमाज़ माज़ न उघराईंदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह खारो मानी जो इनखे शुक्र चइबो आहे शुक्र इहो त ॿुधो हेॾे शुक्र इहो आहे अल्लाह जूं नेमतूं खाई
वरी जने आज़ान मिले वुजू करे इज्जत वारी पेशानी रब जे दर ते गसाए जो अल्लाह तुझे एहसान मां नालायक जे मथा जे नेमतुन सां नवाज़ो थी रोज़ी भी खाराए थो पंहिंजी बंदगी नसीब भी करे थो अल्लाह तो चवे मुंहिंजूं नेमतूं खाई शुक्र कयो मुंहिंजी नमाज़ पढ़ो त अञा वधायां हारी शुक्र करनि था तव्हां वटि कंदा हूंदा भला माण्हू आहिनि दुकानदार का पूछा कि तू बुधाए जो मोले साहब महंगाई दौर आयो आहे उधर उगड़े ही कोन थी छा कयूं घर जी रोज़ी आ वेठाऊं पर मज़ो कोन्हे मता कोई कावड़ जी न कोई दुकानदार कावड़ बहुत ॿीहर न करे तो ये घर या घट न कबो तवज्जो आहे दुकानदार भी छा जो मोले साहब उधर उगड़े कोन थी महंगाई आई है छा कयूं पर घर जी रोज़ी आ वेठाऊं इन्हें शुक्र कयो ॻाल्हायो खुदा मदीने मोकिलियो ॻाल्हायो कुझु कयई न वरी नौकरी वारे माण्हू ॾे अचो बा तूं त ॿुधाए हारी भी शुक्र न कयो दुकानदार भी शुक्र न कयो तोखे त सुकी पुकी नौकरी पघार मिले न मींहुं मारेस न झोड़ो न माकड़ न गड़ो न मींहुं तुंहिंजी त ठही पई आहे इन्हनि जो फसल तबाह थिए त बि खसारे में महंगाई अचे त बि वठंदा वरी ॾींदा वरी बि खसारे में तव्हां नौकरी वारा माण्हू तव्हां जेके फसल खे न मींहुं भेले न घणो न माकड़ खाए तूं त ॿुधाए हो बि चवंदा मोले साहब बेगर त काद्यानी खां फाथाऊं तेल काथे आहे गेहूं काथे आहे अटे जो माण्हू काथे आहे मोले साहब पघार पूरी कोन्हे तव्हां वटि हूंदा वाड़ा माण्हू आस्ते बेशक था चओ ॻाल्हि दिलि सां लॻेव थी मञो नथा जिद्दी हो ज़ाल के मुड़स जो नालो इंदो आहे पर शर्म ख़बर थी ना है चओ था त ॻाल्हियूं त दिलि वारियूं थियनि थियूं पर हाणे मञो कीअं ॿुधो मञणु कमु अथव मोमिन जो न मञणु कमु अथव शैतान जो शैतान अॼु ताईं न मञियो आहे अन ख़ैरु मिन हुजे मां आदम खां भलो मञियो आहे शैतान क़ुरान तो फरमाया ताला फरमायो इन शकरतुम लाज़ीदन्नकुम शुक्र कयो त वधायां वलाइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद फरमाया मुझे नेमत जी नाशाकरी कंदा कदुर न कंदा अदाब कंदो मां अदाब जी छा माना ओ नेमत खसे वठंदो मां शुक्र कयो त वधायां मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम कुरान तो फरमाया ताला फरमायो अरे शुक्र भी कंदो ईमान भी अथो मारा छो अदाब क्या तव्हां के शुक्र कयो त वधायां अजीज मुसलमान भाइरो अना बुधो कुरान छा तो फरमाए कुरान फरमा तो कुरान फला यनजुरून इलल इबिल कैफ खुलिकत तव्हां जो तवज्जो कबे पासे आहे जेके नथा समझो वो ॾाढा सुभान अल्लाह चओ खैर आदि जो थी गया है ना सुभान अल्लाह ते फरमा तो कुरान अफला यनजुरून इलल इबिल कैफ खुलिकत व इलस समाई कैफ रुफियत व इलल जिबाल कैफ नुसिबत व इलल अर्ज़ कैफ सुतिहत फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर लस्ता अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफर फयुअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्ना इलैना इयाबहुम सुम्मा इन्ना अलैना हिसाबहुम कुरान तो फरमाया ताला फरमाड़े न थारी सोमा उठ कियां ठायम ताकत में भी तो खा घणो वजन भी तो खा घणो करे गाडे में ढुकायो सा 15 मण खा 100 मण खयो वने पुठिए ते रखो सा 15 मण खयो वने पर ताकत में भी तो खा घणो वजन भी तो खा घणो करे पर जो सागो उठ सर्दी में मस्त थी पवे मालिक लत हणे मालिक मरी पवंदो उठ जी लत सा माण्हू बचंदो मरंदो ॻाल्हायो उठ मस्त थींदो आहे सर्दी जी मौसम में सर्दी जी मौसम में उठ मस्त थींदो आहे फरमाए मां तव्हांखे ठाहियो आहे ॿुधो उठ के तो न ठाहियो आहे ठाहियो मां थमांसि कंहिं ठाहियो अथसि ॻाल्हायो तोखे असांखे कंहिं ठाहियो तोखे असांखे बि अलाह न ताक़त में भी तोखां घणो वज़न भी तोखां घणो खणे गाड़ी में ढुकायोसि 100 मण
पुठी ते रखोस 15 मन खयो ने पर जे सर्दी जी मौसम में उठ मस्त थी पवे मालिक के लत हणे तो मालिक मरी पवनो फरमाए उठ के सागो ही मालिक नक में नाकली विझी करे जो हुश वेह त वेठो उठ केड़ी कॉलेज में पढ़ी आयो तो हुश जी माना वेह नता गलायो हां बा फितरती तालीम अल्लाह ताला ने छड़ास उठ के विहारे से वेठो बिहारे से बीठो फरमाए उठ के तू न ठायो आड़े ठायो मां थमा से चवण तो जो थो वठे खबरदार इंसान तो के त मां ठायो आड़े मुझो चवण छो न थो वठे उठ के तवा ठायो क्या ठायो तसे चवण पंहिंजो थो वठे विहारे से वेठो बिहारे से बीठो काचू खणे तुझी मर्जी गाड़ी में ढुका तुझी मर्जी पुछी ते वदन रखे तुझी मर्जी जदो खबरदार इंसान तोखे त मां ठायो अड़े उठ तुझो चयो वठे न तो ठायो से न छा तोखे त मां ठायो मुझो चवण भी न थो वठे समझो था अना पढ़ो कुरान फरमा तो कुरान उसकी कुम में माफी बुतून من بين فرس ودم لبنا خالصا سائغا للشاربين ताजो ख्याल ही कोने हमारे खाली सुभान अल्लाह होरे तक ही तक सुभान अल्लाह कुरान चौथो फरमाए अरे मेहरे नजर कयो ठगीरे नजर कयो बकरी रे नजर कयो एकड़े गेट मां खड़ बूसो कटी जो कर पई खाए पर सब शय जा कनेक्शन जुदा करे छजा मांस रत जी लाइन जुदा छेणे जी लाइन जुदा पेशाब जी लाइन जुदा पर फिल्टर हणी लबन खालिसा खीर यो केड़ो कोपे वारो साईं झंडे वारो साईं कबर वारो साईं जो मेह जे पेट में कारीगरी करे मिठो खीर थो पियारे केड़ो बुजुर्ग गालायो मुशरिक के कन्न खां वठी चो इन मेह जे पेट में नजर कर सब शय अंदर तसे इन मां साफ खालिस मिठो खीर केर थो पियारे चरिया यो रब तई एरा लबन खालिसा समझो था पेशाब जी जाए भी मथे छेणे जी जाए भी मथे अब आइए ना खीर जो बोतला भी भरियों पियो ने ढकण बुझी भी कोने से मोह भी हेठि बोतला भी भरियों पियो ने ढकण बुझी भी कोने अब आइए ना पेशाब जी जाए भी मथे छेणे जी जाए भी मथे पर बुधो कुरान छातो फरमाए पेशाब जाते वणे से कयूं अचे छेणो जाते वणे से लाथियूं अचे अरे सुबह जो धनार कढी विया मेहूं बकरियुनि ढण खे सॼो ॾींहुं जूअ में चरंदियूं थियूं अथनि 2-2 किलोमीटर सफ़र करे वञी चरण थियूं पेशाब जाते वणे से कयूं अचनि छेणो जाते वणे से लाथियूं अचनि अरे पेशाब जी जाइ बि मथे छेणे जी जाइ बि मथे खीर जूं बोतलां बि भरियूं पियूं नी ढकूं बुझी बि कोन्हेसि मुंहुं बि हेठि केरा फरमा तो मां समझायो मां मुझे बांधे दी अमानत है पेशाब समझी जगह पर पहर में जाया न कजा मां समझायो मां अरे खालिस मिठो खीर जो को पियंदड़ जे लाए ॾाढो मजेदार कुरान में फरमाए मां थो पियारिया अरे मुझा थोड़ा मने शुक्र कयो मुझी नमाज पढ़ो तो वधाया अञा बुधो कुरान तवज्जो आहे हां लबन खालिस कुरान तो फरमाए खीर खालिस खीर अरे जानवर भी मुखालफत जानवर भी न कया थे मिलावट रत भी उते छेणो पेशाब भी उते जानवर भी पेट में ख़यानत न कयस पर जॾहिं तो असां हिननि बुज़ुर्गनि जा हथ लगा खीर खे 3 किला खीर 2 किला पानी पूरा 5 किला सुभान अल्लाह अचे थो ये बाज़ार वक्त जी माती मां चुप कई आवा माग में जो तो मनण भली गाला आवा तवज्जो है तावट खीर में पानी न होंदो बा तावट भला मानू ता एतोड़ा मानू पानी में खीर में पानी न वेंदा हो पानी में खीर वेंदा हो एकड़ो मानू पानी वेंदो खीर में मना कई मां दादा खीर में पानी न वेजो जैसे खीर थई पीर समझो ना खीर थई पीर जे पीर पानी न पींदो
फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असुल शे के नकुल थो करे मुझी उम्मत मा जावायो निकरी वो मुझी उम्मत मा। अरे उम्मत मा निकरी ना थे हड़ वही छा बजो समझो था छा तो फरमा कुरान अजीज मुसलमान भाइरों अल्लाह ताला फरमा मां ठायो थमाओ। अरे मुझा थोड़ा मने शुक्र कयो मुझी नमाज पढ़ो ता ना वधायाओ अने बुधो कुरान छा तो फरमा कुरान फला सद्दक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फौला सुम्मा औला लक फौला। कुरान तो फरमाए बुधो कना खोले मुसलमानों ओ जवानी ते नाद कनवाराओ हुस्न दौलत ते नाद कनवाराओ। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमा जे न पढ़ी नमाज ना आयो अल्लाह जे दरवाजे ते कुरान में अल्लाह ताला पिटे थो बेनमाजी खे वैला बेनमाजी तुझे लाए वैला बेनमाजी तुझे लाए तबाहिया बेनमाजी तुझे लाए। अरे छोथा पंज लाए तबाही पैदा कयो अचो नमाज ते पढ़ो नमाज केड़ो वक्त लगंदो आ। इमाम लंबिया सदरम के मेराज वाली रात तोहफे में नमाज मिली आ। अरे आशिक़े रसूल सलायो था नमाज न था पढ़ो हाय फतहां जे हालत जवाब के जाए मौली साहब अची अल्लाह ईमान दी दो पढ़ सुन। अरे ईमान थे चो अल्लाह हिदायत करे तो पढ़ा न था जो दरवाजे अल्लाह जेते न खिलो तौबा कयो। कुरान तो फरमाए फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो खिलो घट रोवो घणो रोवो तरफ परते जाबा वरी जड़े कुदो अञा हेदे फरमा तो कुरान इल्ला मन ताबा व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। कुरान तो फरमा अल्लाह ताला फरमा जाए तौबा कई ईमान भी अथस अमल साले के पर सच्ची तौबा। अरे तौबा करे वरी नेकी जा कम शुरू कई गुनाह का तौबा कई अल्लाह ताला फरमायो विछड़ल बानो मुझे दरवाजे ते आयो आ गुनाह तो बख्शी दो मास पर इनाम भी नहीं दो मास। विछड़ल बानो मुझे दरवाजे ते आयो आ गुनाह तो बख्शे दो मास पर इनाम भी नहीं दो मास। फरमे से छाए ना मुरीदेस फरमा तो कुरान फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमाया बुराई नेकिन में तब्दील करे छड़ी दो मास। विछड़ल बानो मुझे दरवाजे ते आया हुआ किं खाली मोटायास अल्लाह ताला फरमा खबरदार अरे मां तवा के ठाया हुआ फरमा तो कुरान या अय्युहन्नास और ज़मीन जा इंसानो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। कुरान तो फरमाया ताला फरमायो और वो ज़मीन जा इंसानो इबादत कयो पंजे पालनहार जी जे तवा के ठायो हुआ। अरे तवा के तो कुरान में फरमाए मां ठायो हुआ जेके तवा को अग में तवा जा अब्बा दादा गुजरी विया उन्हनि के भी मां ठायो थमाओ। अरे ठाहिण वारो कारीगर मां हिक खां ॿियो कोई ना डॉक्टर वठी अचो प्रोफेसर वठी अचो इंजीनियर वठी अचो अरे कलंदर भिटाई सज्जन शर्मा तो सब वठी अचो इन पानी ते को लकीर त कढी ॾेखारे यो हिक खुदा है ॿियो कोई ना है। पानी ते कारीगरी केर कंदो आहे ॻाल्हायो गंदे पानी मो ठाई अब आइए ना सपोज वा ठाए करे बुधो ना कुरान फरमा तो कुरान यसअलूना कानिल महीज सोना नबी पूछा करनी हैज छाए फरमा तो कुरान जवेन कुल हो अज़ा गंदगी थाओ और अन्या बुधो मुसलमाना कुरान हेदे छा तो जवे गंदगी थाओ अमर न्याणी के मां वारियां जे या गुल चोजे या हैलो वरी उन का पो न्याणी अब्बो समय तो मुजी न्याणी जवान आ अम्मा भी समझी न्याणी जवान आ बाबा दीनदार घराने में शादी करायोस शादी का बाद में कुछ महीना गुजरंदा वरी मां वारी गुल बंद अम्मा समझी मुखे बच्चे जाना जुमेंदा। कुरान तो फरमाए कुल हुआ अज़ा हो गंदगी पापा बाहर पई अचे वरी जने अम्मा के हमल थियो वरी बंद साईं काले थी वने। कुरान तो फरमाए फातज़िलुन निसा फिल महीद ओ या गंदगी में बाहर पई अचे जने अम्मा जे पेट में बच्चो समाजी हो हाने इया गंदगी माज वारे पेट वारे बच्चे जी मारा बुखोरा कथो बनाया
तवज्जो ही कोने में खाली तो मत होना तवज्जो है ना होरे छा तो फरमाए कुरान कुल हुआ अज़ा मुझे नबी सदे जवन त गंदगी थाओ वरी हाने जरे बंद थी वयो शादी का बाद में मुझी अम्मा न्याणी भेण के हमल थियो हाने हुआ गंदगी बंद छो काले थी वने मां जे पेट में जो को बच्चो आ रब थो चवे उन जी खुराक थो बनाया तवा के खबर आ डॉक्टर का भी बुधो होंदो या बेन का भी पर आलमन भी ता के बुधायो होंदो जे को मां जे पेट में बच्चो आ उन के अल्लाह ताला नारे जे जरिए थो कराए अरे बात भी अथस नारे जे जरिए छो थो कराए बुधो कन खोले मुसलमानो फरमाए बात पाका जिक्र जे लाए ठायो थमास कुल हुआ अज़ा हे गंदगी आ पाए पास करे नारे जे जरिए थो कराया लाया दिल ने उल अल्बाबिल नदीना यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ऊदा वाला जुनूबिहिम व यतफक्करून ता भी न मटीरियल मोठिया हो या तकाजा बी का गाला हां वाह वरी फरमा तो कुरान सुम्मा सबील यसरा हां वाह सुम्मा सबील यसरा कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमाड़े मां जे पेट को आसानी सा बाहर मां दो मां कहां तो गालायो आने जिता सब शापर वटे रोड ते चो तो मां जड़ो खानदान मां जड़ो मोतबर आहे को तकबर वडाई क्यों अल्लाह तो जब दरवाजे केड़े का बाहर आयो मस्ती था के खबर थो या कोई वाली लाउड पर कया गालाए न था जिद्दी हो यार आवा ठाया केड़ी शय मो आवा वरी मां जे पेट में खोराक केड़ी हुई वरी दरवाजे केड़े का बाहर आया जे जो बारो बाहर आयो अमड़ियों भेन दादियों नानियों बंधन ठाई वड़ो तो खबरदार छोड़े के बंधन बदो छो मत जगह न फिरी वे फिटो न थे तवट बंधन है कोन वो खबर भी अथव हा कयो या ना तो गालायो तो सही ना तवट बंधन है ना बंधन अमड़ी चोपा जिन मत छोड़े जो जगह न फिरन ओ मुसलमानो कुरान में अल्लाह फरमायो गंदे पानी में उठाए फी अय सूरत माशा रकब अब थोड़ो एक सूत जगह खोटल हो जाए तो इहा कार हो जैसा जादू फरमाए कुरान फरमा तो कुरान वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसाना फी अहसन तक़वीम सैतून जो कसमा इंजीर जो कसमा तूर सीना जबल जो कसमा ओ मुसलमान कुरान में तुझे अमन वाले शहर मक्के जो कसमा तहकीक मां इंसान के सोहणो बनायो वाह जे इंसान हसीना हां बा आईनो सी करे छा चोंदा वाले मां जड़ो हसीन कायनात में कोन है अब आई वरी आईनो सी करे ओ रब जी तारीफ कयो हेरे छोरो ताहू पियो करे आबू तो हेरे कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमा सुम्मा सबील यसरा अम्मा जे पेट खा थानी सा बाहर मां दो मां हेरे ताहू पियो पवन छोरे जो हेरे अब्बे के मुबारकों पियो मिलन अम्मा के सहेलियों पे मुबारकों पियो अल्लाह ताला फरमा मुफ्त में मुबारकों छो थाजो अरे ना कुठाया ना करना ना उजवा कुछ भी ना तारीफ मुहजी कयो सजदा मुहजा कयो शुक्राने में नफल मुहजा पढ़ो कि गंदे पानी ते कारीगरी करे लखन जो लाल बनाए आगे गंदो पानी हो फलियनजुर इंसानो मिम्मा खुलिक मिम्मा इन दाफिकी यखरुजु मिन बैन सुल्ब व तराइब दिसण में भी नफरत जगह के लगे पलीद कपड़े के लगे पलीद पर वाह जे कारीगर कारीगरी कईया ओ जरे ठाए सोनो पैदा करे वही जरे मां जे पेट को बाहर आयो यो सागो अब्बो मां वेठा चुमन सा छाते मस्ती तो करें अना बुधो कुरान तवज्जो है हाँ वाह बस आखिरी गाल तवज्जो बिल्कुल आखिरी अल्लाह ताला फरमा मां ठायो थमाओ
अरे हिनन खे जे दियो था फरमा तो जेतो याददारी के वक्त ज़ादन तो हमा खंदा बोदंद तो गिरिया फरमा मोला जेतो वो वक्त याद कर ओ जरे मां जे पेट खो जाए तो तू रोइंदो आए तुझे मथो माण्हू खेलन पिया तावड़ जेके बार जमांदा आहिनि वो टहकार ॾींदा आहिनि जी हिन कुंड मां आवाज़ अचे थो हेॾो नथो अचे ॻाल्हायो ॻाल्हायो मुफ्ती अची वियो आहे बसि हाणे मां लांडो बसि हाणे बसि हाँ ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी बिस्मिल्लाह त कई वेठो बग़ैर बिस्मिल्लाह जे वेठो जिते बिस्मिल्लाह कर बग़ैर बिस्मिल्लाह जे वेठो कोन ॿुधई जे बिस्मिल्लाह ॿुधो क़ुरान अल्लाह फरमाए वो वक्त याद कर जरे अम्मा जे पेट खो जाए तू रोइंदो आए तुझे मथो माण्हू खेलन पिया वरी दुनिया में रही अमल अहिड़ा कर ओ जरे तू पंहिंजे रब ॾे वञे तू खेलंदो वञ तुझे मथो माण्हू भल रोवन पिया हा जरे तू आए त रोइंदो आए तुझे मथो माण्हू खेलन पिया हाणे दुनिया में रही अमल अहिड़ा कर जरे तू पंहिंजे रब ॾे वञे तू खेलंदो वञ तुझे मथो माण्हू भल रोवन पिया वरी जीअं जो मां जे पेट खां बचो जायो रोइंदो आयो हे तहूं कंदो थो अचे अबे खे मुबारकूं अम्मा खे सहेलियूं मुबारकूं पर अञा मुबारक त वठे थो ख़ुशीअ में पाकदो पियो आहे इहा ख़बर बि कोन्हे त वॾो थी पटको लाहींदो या बचाईंदो अथसि ख़बर ॻाल्हाए नथा ईअं न अज़ीज़ मुस्लमान भाइराओ छा थो फरमाए क़ुरान अल्लाह हे बंदर ठाई वेठो मता जंघा न फिरी वयस पर अल्लाह ताला फरमा छोरो रोए थो छा तो चवे अल्लाह अगे त मां जे पेट में नारे जे जरिए पे खाराया अल्लाह ताला जी जे मां जे पेट खो बाहर आयो ये दरवाजो बंद थियो अल्लाह रोज़ी जो दरवाजो बंद दाइन पकड़ा विजी करे कटे कैंचन सा नाणो बंद हाने छा कया अल्लाह ताला फरमा पाना ठायो मां थमाए तुझी रोज़ी जो बंदोबस्त भी मां अल्लाह पान थो कया हिकड़ो दरवाजो बंद क्यों थमाए वरी ब दरवाजा अम्मा जी छाती में खोले थो जाए पर मैं जरे अम्मा जे पिस्तान मुबारक में खीर कहियां दो आवा वरी जरे बुधो जरे महीना अञा पोइना जानवर दे नजर कयो तभी उन वट खीर कोना जेकर इंसानन में नजर कयो अमड़न में तभी खीर कोना जी डिलीवरी जा महीना वेझा ईंदा ये अम्मा जे पिस्तान में खीर ईंदो वेंदो जागो था कोना ॻाल्हायो ॻाल्हायो वरी ईंदो वेंदो खीर 4-5 महीना हूंदा बिल्कुल अम्मा जी छातीअ में खीर न आहे वरी जीअं डिलीवरी जो वक्त वेझो ईंदो जीअं बचे ॼण जी मुद्दत वेझी ईंदी इएं खीर आस्ते आस्ते ईंदो वेंदो मुद्दत भी पूरी थींदी खीर भी भरजी अम्मा जी छाती भी खीर सां भरजी वेंदी अल्लाह ताला फरमा मां जे पेट में मां पे खारायो मां वरी जे मां जे पेट खो आहे हिकिड़ो दरवाजो बंद कयो मां अरे ॿ दरवाजा रोज़ी जा खोले ॾिना मां अरे तुंहिंजो रज़ाक मां अम्मा के जीअ में रहम ॾिनमि रूह में रहम आयो तूं दाह करे उथे अम्मा जी जी करे तो के छाती सा पिस्तान मुबारक वात में दो पाना चुस्क तोड़नी ढाओ मां करायो मां अरे न फिटाए मां सा मोहजा थोड़ा तई थोड़ा मने शुक्र कर मुझी नमाज पढ़ो त अञा वधाया अम्मा तहां जो रज़ाक वरी होरे जानवर दे नजर कयो 7-8 महीना 9 महीना खां बाद अचे पियो अमर जे पिस्तान में हुजे बकरी या कोई जानवर हुजे खीर ईंदो वेंदो पर जे मां जे पेट खो बच्चो जमी पियो अॻ में जीअं जो थदो त वरी कोड़ीअ में चक हणंदो वरी तुन में चक हणंदो हाणे इहो बच्चो ॻोल्हे थो त अम्मा जो पिस्तान काथे आहे नथा सम्झो आवाज़ तव्हांजो अचे आवाज़ सम्झो था हेॾे माथा करायो खिलो न वो खिलणो हणी 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 मथो खुदा जो नेमतू अल्लाह जो अबा नमाज पढ़ो तो कजाए अबा रखला ते अचे सवारो दुआ कयो उलमा जो साथ दियो हिन हस्तीअ जो कानून अचे ये इंशाल्लाह ये मादी को पे आज बांग ॾिनल मौलाना काल कई आ 26 ते हलंदो ॻाल्हायो भाई जेके हलंदा भाई त मथे को निशान
हुजे वायर की जरूरत ही कोने हणी 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 नथो पुछ छो इन करे चढ़ो इन हद जो ऑफिसर दाढ़ी पटके वारो हुजे हेड़ो मोरी साहब के चवे बांग दे हेड़ो डंडा बा खणी दाढ़ी वाला पटके वाला पुलिस वाला हुजन हद जो ऑफिसर भी पुलिस वारो दाढ़ी वारो हुजे को मौलवी साहब या को कारी साहब हेड़ो खण डंड सबर सोटी त गड कोई न करे पटका भी मेड़ कयूं इलाज भी क्यों जहन्नम जा भव भी जो जहन्नम में वेंदो वो भी चवंदा बोला बोला चवन था हां बिछा थींदो डंडी खण चलो यो ऐलान थे तो एक नमाज ते 20 रुपया दंड घणा एक नमाज ते 20 रुपया दंड नमाजू घणियो ने वो पंज नमाजू जे कोई न पढ़े तो घणा थींदा 100 रुपयो पंज भाती घर में जे नमाज फर्दा न था पढ़न घणा थींदा 500 ना वाह जी जरूरत ही कोने हेडो डंडो खणो हेडो मौलवी साहब के चओ बांग दे केर 500 भरे हे नमाजी वुजू सा पोई सिर्फ में बे नमाजी बिना वुजू जे पेरी सिर्फ में नबी अंत सदा माके ट्रह लगी पया और ताकले वेठा होने रोड ते केमल होने खजी दी पाड़ में केमल होने खजी दी पाड़ हेलो बरोई हे निवार खुदा जो ना अरे नमाज न था पढ़ो बरकत न थी दव छो परेशान हो नमाज पढ़ो अल्लाह नेमतू खारायो तो कुरान में किताबन जो सरदार काबो किबलन जो सरदार नबी नबियन जो चीफ सरदार अल्लाह जा थोड़ा मने कब तो जाए शुक्र के मुझे नमाज पढ़ो तन्या बताए सारी आयात दी रही मुलाकात थी दी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलाम यो या खतीब इस्लाम मुजाहिद इस्लाम हजरत मौलाना नूर मोहम्मद साहब जिन हमारे सामो इंतहाई बेहतरीन अंदाज में खिताब कर फरमायो मोहतरम जनाब